मीरपुर माथेलो वेझो ॻोठ ख़ुदाबख़्श लिगारी में औरताणी ॻाल्हि तां लिगारी बिरादरी जे ॿिनि धुरियुनि विच में झेड़ो थी पियो, जंहिंजे नतीजे में सहाफ़ी मुश्ताक लिगारी अज़ीज़ गुलशहर लिगारी ज़ख़्मी थी पिया। इतला ते जरवार थाणे जी पुलिस ज़ख़्मियुनि खे सिविल अस्पताल मीरपुर माथेलो पहुचायो, जिते उन्हनि जो इलाज हलंदड़ आहे। जॾहिं त सहाफ़ी मुश्ताक लिगारी जो चवणु आहे त जवाबदार यूसुफ लिगारी, अमीर बख़्श, ख़ालिद लिगारी असां मथां कातिलाणो हमिलो कयो आहे, जंहिंमें मां ऐं मुंहिंजे मामे जो पुटु शबीर ज़ख़्मी थी पिया आहिनि। हुन SSP घोटकी खां इंसाफ़ जो मुतालबो कयो। नाज़रीन, मीरपुर माथेलो वेझो ॻोठ ख़ुदाबख़्श लिगारी में औरताणी ॻाल्हि तां लिगारी बिरादरी जे ॿिनि धुरियुनि विच में झेड़ो थी पियो, जंहिंजे नतीजे में सहाफ़ी मुश्ताक लिगारी, अज़ीज़ गुलशहर लिगारी ज़ख़्मी थी पिया।